रानीपुर रिपोर्टर मदद अली सोलंकी GWC हेल्प सेंटर खैरपुर मज़लूमनि जो सहारो ऐं लावारसनि जो वारिस बणिजी वियो। अॼु ड्रिप मेहर शाह जे मज़लूम निंगरी आशा वल्द मरहूम उस्ताद गुलाम रसूल उॾण जेका मुड़ुस इमाम ॾिनो वल्द अली ॾिनो उॾण वेठल ॻोठ दलील उॾण तरफ़ां तलाक ॾेई संदसि वेगी पुफी हीर खातू उॾण खे 3 लखनि एवज़ विकिरो करे वरी ॿियो चकर संदसि पुफी फारूक खे विकिरो करे ज़बरदस्ती शादी कराइणु चाही, जंहिं ते नारी वंझ वठी निकिरी ड्रिप मेहर शाह संदसि अमड़ वटि पहुती ऐं उते बि ज़ालिमनि न बख़्शियो, जिते संदसि मौत मार धमकियूं ऐं कारो करार ॾेई मारण जा प्लान जोड़िया विया आहिनि, जंहिं ते निंगरी 2 ॾींहं अॻु ड्रिप मेहर शाह जे WC वफ़द डिवीज़नल अॻवान अली हैदर उॾण ऐं मासात उॾण शाहिदाम ढेला शुमाइला मंगी सां मुलाक़ात करे मदद करण जी अपील कई ऐं अॼु खैरपुर जी ऑफिस में निंगरी जे मसइले ते अहम गॾिजाणी थी, जंहिंमें मरकज़ी सदर जनाब शौकत न्यूनारी ऐं लेडीज़ विंग ज़िला खैरपुर जे सदर अदीरा बेल गुलफल पोटो अली हैदर उॾण मासात उॾण सिंध TV ज़िला रिपोर्टर खान मोहम्मद सोलंकी ऐं लेडीज़ विंग जो उहिदेदार गॾु हुयूं। यादि रहे SSP खैरपुर खां स्पेशल टीम टाइम वठी वफ़द मुलाक़ात कई ऐं मामले जो इतला ॾिनो। SSP तरफ़ां इंक्वायरी कमेटी जोड़ी फौरी केस दाख़िल करण जे लाइ हुकुमनामो जारी करे छॾियो।